अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मराठा टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां पर आशा। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान जी आला सतही वफ़द शहीद आयतुल्ला ख़ामनाई खे भेटा ॾियण वारी तक़रीब में शिरकत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार शरीफ। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी भी शिरकत। वज़ीर आज़म फील्ड मार्शल ऐं पीपी चेयरमैन शहीद सुप्रीम लीडर जे जनाज़े नमाज़ में भी शरीक थींदा। पाकिस्तानी वफ़द में स्पीकर अयाज़ सादिक, सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गीलानी ऐं वॾो वज़ीर मुराद अली शाह भी शरीक। कोयटा खां पेशावर वेंदड़ कोच खाईअ में किरी पई, 40 मुसाफ़िर फोत, 8 खां वधीक ज़ख़्मी। केपीके ऐं बलूचिस्तान सरहद वेझो ख़ौफ़नाक हादसो पेश आयो। फोतियुनि में औरतूं ऐं मासूम ॿारड़ा भी शामिल। अंग वधण जो ख़दशो। रेस्क्यू इख़्तियारियुनि जो चवणु आहे त हादसो मोड़ काटण दौरान ब्रेक फेल थियण करे पेश आयो। वज़ीर आला बलूचिस्तान जे सलाहकार शाहिद रिंद चयो आहे त बस में मामूल खां वधीक मुसाफ़िर सवार हुआ। फोतियुनि जी सुञाणप ऐं ज़ख़्मियुनि जे इलाज लाइ क़दम खयां पिया वञनि। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां हादसे में फोतगियुनि ते अफ़सोस जो इज़हार। मुतासिरनि खे हर मुमकिन सहूलत फ़राहम करण जी हिदायत। दादू वेझो चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणी तकरार तां नौजवान क़तल। प्यारो स्टेशन भरिसां ॻोठ जबीर जी जे धुरनि में झेड़ो। फायरिंग में याकूब उर्फ सूफ़ चांडियो मारिजी वियो। वाक़े बाद धुरियूं मोर्चा बंद। लेडी हेल्थ वर्कर्स प्रोग्राम खे PPHI हवाले करण ख़िलाफ़ हैदराबाद में एहतजाजी रैली ऐं धरणो। ऑल सिंध लेडी हेल्थ वर्कर्स एंड एम्प्लॉइज यूनियन जे सॾ ते लेडी हेल्थ वर्कर्स सरापा एहतजाज। मरकज़ी सदर हलीमा लखारी जी अॻवानी में एहतजाजी रैली करी प्रेस क्लब अॻियां धरणो। मुतालबनि जी मनता लाइ नारेबाज़ी। लेडी हेल्थ वर्कर्स अॻवाननि चयो आहे त 24 सालनि खां सिहत खाते में नौकरी करे रहिया आहियूं, पर हाणे प्रोग्राम खे खानगायो पियो वञे, जेको ज़ुल्म आहे। जेकॾहिं मुतालबा तस्लीम न कया विया ऐं फ़ैसिलो वापसि न वरितो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।